प्यारे दोस्तों, जुम्मे शरीफ जी रात ऐं जुम्मे जो ॾींहुं मोमिननि जे लाइ ईद जी रात ऐं ईद जो ॾींहुं हूंदो आहे। सुनन इब्न माजा में हदीस आहे, मदीने वारे साईं फरमाए तो यौमुल जुमुअत ईदुल लना, जुम्मे जो ॾींहुं असां मुसलमाननि जे लाइ ईद जो ॾिहाड़ो आहे। जुम्मे जे ॾिहाड़े ते अल्लाह जा लखे मलाइक धरती ते पखिड़िजी वेंदा आहिनि। लखे मलाइक उन्हनि जी ड्यूटी आहे ज़मीन ते पखिड़िजी वेंदा। उत्तर ओभर ॾखिण ओलह चइनी ॾिसुनि ते फ़रिश्ता पखिड़िजी वेंदा। उन्हनि जी ड्यूटी हिकिड़ी आहे, वञी ॻोल्हियो त मुंहिंजा बाननि मां कहिड़ा आहिनि जेके मुंहिंजे नबी ते दुरूद ऐं सलाम था पढ़नि। मलाइक ॻोल्हींदा आहिनि, तलाश कंदा आहिनि उन्हनि माण्हुनि खे जेकी घर में, मजलिस में, मस्जिद में, ओताक में, दुकान ते, मकान ते, किथे बि वेठा आहिनि, दुरूद पढ़नि था। मलाइक उन्हनि वटि पहुची जेसीं ताईं दुरूद पढ़ंदा ओसीं ताईं उन्हनि जे मथां रहमत पिया वसाईंदा। जीअं वॾो फुड़ो मींहुं न वसंदो आहे, कॾहिं कॾहिं तव्हां ॾिठो आहे न त घणो मींहुं न हूंदो आहे पर हिकिड़ो ककर हूंदो आहे पियो वसंदो आहे, वसंदो वेंदो आहे ककर। ईअं जीअं ककर वसंदो आहे न कंहिं ख़ासि ज़मीन जे टुकड़ी ते, त उहा जाइ जिते दुरूद माण्हू वेठा पढ़ंदा आहिनि उन ते उहो रहमत जो ककर मलाइक पिया वसाईंदा। वरी हिक ॿिए खे सॾु कंदा आहिनि, ए मलाइको जन माण्हुनि खे असां ॻोल्हियो पैसे हिते वेठा अथव। मिसाल अॼु बि जुमे जी रात आहे, मलाइक निकिता ॻोल्हींदे ॻोल्हींदे अचानक ॾिठो त अकरे में आशिकान रसूल गॾु थिया आहिनि, दुरूद वेठा था पढ़नि। सल्लल्लाहु अलैहि